सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। अंदाज बदला है, पहिली सोच बदला है, पहिला विचार बदला है, असा सिर्फ पहिली भावना बेहतर गई तो सब कुछ बेहतर है। असा पहिली सोच बेहतर गई, असा सब कुछ बेहतर है। नहीं, असा सोच शुरू के मालिक के आगाज चली हुई, असा केतरा भी पोइते हुए असा अॻिते ईंदासीं जंहिंजो को अंदाज़ आहे। असां ईअं तरक़ी कंदासीं। इहो सॼे साईं जो मिसाल आहे। पोइ शहंशाह सतगुरु सईद रामदास साहिब जो हिकिड़ो शख़्स आहे, चए साईं मूंखे खाइण लाइ बि कोन्हे, मूं कॾहिं रोटी खाईंदो करे घर में खाइण लाइ बि कुझु कोन्हे बचंदो। मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी दुखियार, दर्दता हुजे, दुख हुजे, तकलीफ़ हुजे, सब कुछ ऐं ॿियनि खे ॾिसंदो आहे पाण त ख़ुशि ख़ुशहाल आहे, पर अञा ॿियनि खे बि मैसेज ॾींदो मां बि घुरण वारनि में आहियो, मां बि उते हथ फैलाईंदो आहियां, मां बि तोखे घुरंदो आहियां त मूंखे मिलंदो। तंहिं करे मूंखे आहे कुझु कोन, इन करे मूंखे अंदरि ॾाढी अशांती हूंदी आहे। तो साईं खे चले तू उन्हें घुरंदो आहे या तोखे मिलंदो आहे, उन वक़्तु पंहिंजी सोच आहे। उन वक़्तु सोच मां कीअं लॻंदो आहे त दादा उन्हनि खे एतिरो मतिलबु जलन सार एतिरो थी करे जेको अंदाज़ आहे। साईं अॼु खां पोइ तूं घुरण वारो बंदी, तूं ॾियण वारो बंदी। जीअं तूं ॾियण जी सोच रखंदे मालिक तोखे ॾियणु शुरू कंदो ऐं जीअं ॾियणु शुरू करणी पवंदी आहे तूं वरी ॾियणु शुरू कंदी। जैसे आई कुछ को ॾियण जी सोच रखम है या की साईं ने तूं ॾियणु शुरू कर, तूं विराइणु शुरू कर। जैसे मां पाण घुरी करे खाईंदो आहियां, कुझु आहे कॾहिं जॾहिं बि कोई कंहिंखे ॾे, कोई कंहिंखे हलाए, तूं न इहो मां ॼाणां, इहो मुंहिंजे हथ में ॾिठो, मां इहा चङाई कयां थो, इहा बहितर कयां। उन ते सार न कर, सिर्फ ॿिए खे ॾींदे ॾिसी त तूं सोच इहो कुझु मां कयां, इहा चङाई मां कयां, इहा भलाई मां कयां। जॾहिं कंदो उहो तुंहिंजे सोचते इहा मां कयां थो, तुंहिंजो सार ख़तमु थी वेंदो, तोखे ख़ुशी थींदी, ॿिए खे ॾिसंदे इहो मुंहिंजे हथनि सां भले तुंहिंजे हथ हलणु शुरू कंदा। ऐं जीअं तुंहिंजो हथ ऐं दिमाग़ हलणु शुरू कंदो, मालिक तुंहिंजी ॿुधणु शुरू कंदो, तोखे मिलणु शुरू थींदो। पर यादि रखते जॾहिं मिलणु शुरू थिए त वरी पोइ ॾियणु शुरू कजे। ऐं जॾहिं वापसि वियो तो जंहिंखे बि ॾिसे कोई कुझु ॾिए थो, कंहिंजी मदद करे थो, इहो इहो मां कयां थो, इन हथनि में हली करे ख़ुशी जो चहिरो ॿई थिए। ऐं ॾिसंदे ॾिसंदे जो कारोबार उथी हेठी एतिरो वधणु शुरू थी वियो जे थोरे वक़्त में पंहिंजे खाइण खां वधीक अचणु लॻो, ऐं जॾहिं पंहिंजे खाइण खां वधीक आयो हिन उन पंहिंजो थोरो ॾियणु शुरू कयो। ऐं जीअं ॾियणु शुरू कयो जो भाग शुरू थियो ऐं वधंदे वधंदे वॾो अमीर थी वियो, ॾियण वारो कानी थी वियो। तंहिंजे करे उन साईं सम्झायो त पंहिंजी सोच खे केतिरो आला रखंदो, ऊचो रखंदो, ओतिरो बहितर थींदो। असां इंसान जेका मार खाईंदा, जेका रोटी खाईंदा, वो सिर्फ उते खाईंदा आहियूं जॾहिं सोचींदा आहियूं या त बाद में कंदासीं या वरी कंहिंखे कंदे ॾिसी करे सार थींदा, इहो छो करे थो मां छो नथो कयां। जॾहिं असां कंहिंखे चङाई कंदे ॾिसी करे ख़ुशी महसूसु कयूं ऐं असांखे अंदरि निकिरे त एॾो राहत माते थो करे, उनखे त वधाई ॾेई छॾियो, उनखे त धन्यवाद ॾेई छॾियो जेको करे, ऐं उनखे धन्यवाद ॾींदे पंहिंजी सोच मालिक रहमत करे मूंखे अहिड़ो बनाए असां जीअं ॾियण वारे खे ॾींदे ख़ुशी थींदा महसूसु कंदासीं त पाण ख़ुशी सां मानी